कुछ वज़ीर अहिड़ा आहिनि जेके वज़ीर आज़म जे लाइ ॾुखियायूं पैदा कनि पिया। रावलाकोट जे कश्मीरियुनि खे कश्मीरी न मञींदड़ काबीना में छो आहिनि? वफ़ाक़ी वज़ीर कश्मीर में पकड़ियल बाहि खे हवालण जी कोशिश कई। बचाव वारो वज़ीर माफ़ी घुरण लाइ बि तयार नाहे। असांखे कश्मीर कॉज़ खे नुक़सान न पहुचाइण घुर्जे। हुकूमत खे सियासी रस्तो कढणु घुर्जे। वज़ीर आज़म काबीना जे मेंबरनि खे कंट्रोल में रखे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म हाकारी अंदाज़ में मुल्क खे ॾुखियाईनि मां कढणु चाहे पियो। मुतालबो आहे त सॼे मुल्क में मकानी चूंडूं करायूं वञनि। मकानी चूंडुनि जी ॻाल्हि कंदड़ इस्लामाबाद में चूंडूं छो नथा कराइनि? ख़्वाहिश आहे त गिलगित बल्तिस्तान में 90 ॾींहंनि अंदरि मकानी चूंडूं करायूं। वज़ीर आज़म सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त कालादम एक्शन कमेटी जो एहतजाजी सॾ जो मक़सदु आज़ाद कश्मीर जूं चूंडूं रोकराइणु आहे। मुज़ाहिरीन रावलाकोट में धरणो खणी वेठल आहिनि। छा धरणनि सां चूंडूं रोकराइणु मुमकिन आहे? मुहाजिरनि जे लाइ मख़सूस सीटुनि बाबति फ़ैसिलो सिर्फ़ आज़ाद कश्मीर असेंबली ई करे सघे थी। जेकॾहिं मौलाना फज़ल रहमान टियाकड़ी जो को किरदारु अदा करे थो त हुकूमत हुनखे वलीकार चवंदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त अवामी एक्शन कमेटी अॻवाननि मूं सां राब्तो कयो आहे। उन्हनि खे अॼु पंहिंजो मुस्तक़बिल जो लाहे अमल ॾियणो हो पर न ॾिनो। एक्शन कमेटी जे चार्टर ऑफ डिमांड खे ॾिसणु घुर्जे। मुज़ाहिरीन जी तक़रीर जी बुनियाद ते तशद्दुद न थियणु घुर्जे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ तरफ़ान ऐं मिसाकी जमहूरियत ते सयूं करण जी तजवीज़। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त ऐवान जी इज़त ऐं वक़ार जी हिफ़ाज़त हर मेंबर जी ज़िम्मेवारी आहे। मुराद से डेस्क ते चढ़ी गोड़ कयो। 78 वरियनि जी मुल्की तारीख़ में कंहिं बि फ़र्द जमहूरी इदारनि खे एतिरो नुक़सान न पहुचायो आहे। माज़ी जी ग़लतियुनि जो अज़ालो थियणु घुर्जे। सियासी पार्टियूं माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ सिखनि ऐं जमहूरी क़दरुनि सां वाबस्तगी जो मुज़ाहिरो कनि। हुकूमती इतिहाद पार्लियामेंट जो तक़दुस ऐं वक़ार बरक़रार रखण जे लाइ गॾियल हिकमत अमली ते इतफ़ाक़ थियो आहे। हुकुमरान पार्टी इतिहादनि पंहिंजे सियासी तजुर्बनि मां अहम सबक़ सिखिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ज़ाती तौर ते मुख़ालिफ़ुनि जे अॻवाननि सां राब्ता कया। पाकिस्तान ख़िते में चिकताण जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कयो। वज़ीर आज़म फील्ड मार्च ॿिनी मुल्कनि खे इंगेज रखियो। ईरान तकरार जे ख़ात्मे लाइ 152 भेरा मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता कया। पाकिस्तान जी कोशिशुनि सबबि आरज़ी जंगबंदी थी। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ भरपूर टियाकड़ी कई। नायब वज़ीर आज़म जो असेंबली में ख़िताब। चयाईं ईरान ऐं अमरीका टियाकड़ी लाइ पाकिस्तान जी चूंड कई कोशिश हुई त इस्लामाबाद ॻाल्हियुनि में ई मामला तइ थियनि। पाकिस्तानी क़तर जी टेक्निकल टीमूं अमरीका ईरान ॻाल्हियुनि जे लाइ क़ाइमु कयल टेक्निकल टीमुनि सां राब्ते में रहंदियूं। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ भरपूर कोशिशूं करे रहियो आहे जंहिंजी दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क बि वाखाण करे रहिया आहिनि। स्विट्ज़रलैंड में पाकिस्तान टेक्निकल ॻाल्हियुनि जी क़यादत कई। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान पाकिस्तान जो दौरो कयो। ईरानी सदर मफ़ाहमती यादाश्त लाइ किरदार ते वज़ीर आज़म जा थोरा मञा। वरी तर्जुमान ताहिर अंद्राबी जी न्यूज़ ब्रीफिंग चयाईं ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कयूं। ईरानी सदर पाकिस्तान सां लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जे अज़म जो बि इज़हार कयो। ईरान अमरीका मुआहदे ते नारे इतिहादनि खे एतमाद में वठण जे लाइ अमरीकी बरे वज़ीर मार्को रूबियो अबूधाबी पहुची वियो। अमरीकी मीडिया मूजिबि दार मुल्कनि खे अमरीका तरफ़ां सिक्योरिटी जी ख़ातिरी कराइण जो इम्कान। अबूधाबी पहुचण ते अमरीकी बड़े वज़ीर मार्को रूबियो जो हुर्मुज़ लंघ आलमी सामूंडी लंघ आहे। आलमी कानून के मुल्क खे हुर्मुज़ ते टोल या फीस लागू करण जी इजाज़त नथो ॾे। आलमी सामूंडी लंघ ते फीस लॻाइण आलमी कानून जी निकिरी आहे। ख़िते जा समूरा मुल्क अमरीका जे मौक़िफ़ सां इतफ़ाक़ कनि था। ईरान खे इनक़लाबी तहरीक बदिरां रियासत तौरु कमु करणो पवंदो। ख़िते में जेसीं ताईं ईरानी प्रॉक्सीज़ हमला कंदा चिकताण ख़तमु न थी सघंदी। अमरीकी सेनेट ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई रोकण जो ठराव मंज़ूर करे वरितो। अमरीकी सेनेट 48 जी भेट में 50 वोटनि सां ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई रोकण बाबति गॾियल ठराव जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो।
ठहराव हलंदड़ महीने जे शुरू में अमरीकी कांग्रेस मां बि मंज़ूर थी चुको। अमरीकी सेनेट में रिपब्लिकन्स खे अक्सरियत हासिल आहे। डोनाल्ड ट्रम्प ने ईरान खिलाफ कार्रवाई रोकण बाबति अमरीकी सेनेट जे ठहराव ते तनक़ीद। संदसि ठहराव बेवक़्त ऐं बेमाना आहे। मां ईरान खे शिकस्त जे कंधे ते आणे बीहारियो, हू किरण वारो ई आहे। सेनेटर्स मुंहिंजो कमु ॾुखियो बणाए छॾियो, पर मां इहो कमु कंहिं न कंहिं तरह मुकमल करे वठंदुसि। हिज़्बुल्लाह जे सरबराह नईम क़ासिम चयो आहे त इसराइल लेबनान मां मुकमल तौरु निकिरण खां सवाइ ॿियो को बि दग़ न आहे। सरहदी इलाइक़नि में लेबनानी फ़ौज मुक़ररु थियण जे बदिले इसराइल खे लेबनान जे सभिनी इलाइक़नि मां निकिरणो पवंदो। हिन वक़्तु जंगबंदी लागू आहे। इसराइल खे मुकमल तौरु पोइते हटणो पवंदो। उहो लेबनान जो हिकु इंच बि कब्ज़े में नथो रखी सघे। लेबनानी सदर जोफ ओन चयो आहे त इसराइल जे लेबनान मां मुकमल तौर ते निकिरण खां घटि का बि ॻाल्हि क़बूल न आहे। लेबनान मुल्क जे ॾाखिले इलाइक़नि मां इसराइल जे कब्ज़े जो मुकमल तौरु ख़ात्मो चाहे थो। असां परॾेही मुदाख़लत ख़तमु करणु चाहियूं था, छाकाणि त असांजो वाहिद रस्तो क़ौमी ख़ुदमुख़्तियारी आहे। ॻाल्हियुनि जो नओं दौरु फ़ैसिलाइतो साबित थींदो। लेबनान घुर्बल नतीजा हासिल करे वठंदो। केपी जे इलाइक़े लोअदीर में CTD पुलिस जो ऑपरेशन छह ख़ारिजी मारिजी विया। पुलिस मूजिबि बरछड़ी जबल में कानून लागू कंदारनि ऐं दहशतगर्दनि जे विच में झड़प थी। मारिजी वियल दहशतगर्द पुलिस चेक पोस्ट जे हमले ऐं पुलिस एहलकार खे क़त्ल करण समेत ॿियनि केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुआ। संदनि कब्ज़े मां 5 क्लाशनकोफ ऐं 3 दस्ती बमत कया विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां लोअरदीर में कामयाब ऑपरेशन ते CTD ऐं पुलिस जी वाखाण। संदसि चवण CTD ऐं पुलिस जे जवाननि ख़ारिजियुनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। जवान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बहादुरी सां पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि पिया। सदर आसिफ ज़रदारी तरफ़ां औरत सिफ़ारतकार ने ॾियारे ते औरतुनि जी ख़िदमतुनि खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त UN समेत आलमी फोरम से औरत सिफ़ारतकार पाकिस्तान जो मौक़िफ़ असराइती नमूने पेश कनि पियूं। औरत सिफ़ारतकार अमन ॻाल्हि ॿोल ऐं आलमी सहकार जे वाधारे में किरदारु अदा करे रहियूं आहिनि। पाकिस्तान में औरतुनि जी सिफ़ारती ख़िदमतुनि जी रोशन रिवायत मौजूदु आहे। औरत सिफ़ारतकार जी ख़िदमतुनि पाकिस्तान जे आलमी वक़ार में इज़ाफ़ो कयो। पाकिस्तान दुनिया सां संजीदा बावक़ार ऐं बामक़सद लाॻापनि खे हथी वठण लाइ पुरज़म आहे। कराची जे क़ैदाबाद वारे इलाइक़े मां बाड़ी जो बोरीबंद लाश क़ैदाबाद थाणे जद में 3 वरनि जी कलसूम धी कासिम जो बोरीबंद लाश मिलियो आहे। जिसे जावेद आलम ओडो बाड़ी जो लाश हथ अचण वारे वाक़े जो नोटिस वरितो। DIG ओभर खां बाड़ी जी गुमशुदगी ऐं मौत बाबति जांच जो हुकुम। आई जी हिदायत कई त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। शहदादपुर में जत बिरादरी बिंदुरनि में तकरार था ॼणो क़त्ल, ॿ ॼणा ज़ख़्मी। जत बिरादरी बिंदुरनि जे विच में संगामती तकरार था छेड़ो थियो। फायरिंग में गदा हुसैन मौके ते मारिजी वियो। मीर हसन ऐं अली हसन ज़ख़्मी थिया। इतला त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। हैदराबाद जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 4 ॼणनि जा लाश थाली रोड थाणे जद मां 58 वरनि नौजवान अकरम जो लाश मिलियो। मार्केट थाणे जद में अंजुमन हाल वटां लाश मिलियो, सुञाणप न थी सघी। सेरी थाणे जद मां अणॼातल शख़्स जो लाश मिलियो। रेलवे स्टेशन भरिसां 56 वरनि जे नौजवान जो लाश हथ कयो वियो।